अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु सुबुह जीअं असां निंड मां उथी सोशल मीडिया ॾिसंदा आहियूं ऐं व्हाट्सअप ॾिसंदा आहियूं, का न्यूज़, का असाइनमेंट, को मैसेज, ईअं ई वरी फेसबुक जा सोशल मीडिया इंफॉर्मेशन जो हिकिड़ो वॾो ज़रियो आहे। सो हिकिड़ी पोस्ट मूं पढ़ी त हिकिड़े सहाफ़ी मथो अछो कयो आहे, पर कंहिंखां सुवालु पुछण वक़्तु लफ़्ज़ तूं तूं पे इस्तेमालु कई ऐं मूंखे ख़बर नाहे त उहो सहाफ़ी केरु आहे ऐं हुन लफ़्ज़ तूं कहिड़े अंदाज़ में, लहजे में इस्तेमालु कयो। हेठि मुख़्तियार मलिक साहिब जो बि कमेंट्स हुयो, इलाही मुंहिंजो मुतबर दोस्त आहे ऐं उनखे उनजो खे बि एतिराज़ु हो। हाणे करे के लफ़्ज़ माण्हू कीअं इस्तेमालु कंदो आहे, लहजे सां में उनजा रवैया या उनजी मानाऊं बदिलिजी वेंदियूं आहिनि, पर उहो मूंखे का ख़बर नाहे हुन जो लहजो छा हुयो, हुन दोस्त छा पे ॻाल्हायो, छा पे चयो, उहा मूंखे का ख़बर नाहे। पर मूंखे इहो जुमिलो लफ़्ज़ सुबुह जो पोस्ट पढ़ी मूंखे कुझु ॻाल्हियूं यादि आयूं त मुंहिंजो तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। हालांकि लफ़्ज़ तूं त लतीफ़ साईं चयो आहे, तूं हबीब, तूं तबीब, तूं दर्दनि जी दवा। अयाज़ बि चयो आहे, तूं छा ॼाणी ओपरा, तोखे कहिड़ी कल्ह मूं छो घोरियो माठ में। इलाही तमामु घणो माण्हू चवनि था। तूं लफ़्ज़ को ख़राबु कोन्हे, तूं मूं आऊं मां तव्हां अलॻि अलॻि इलाइक़नि जा इहे जेके आहिनि उहे लफ़्ज़ आहिनि। मुंहिंजे पाण चवंदा आहिनि न 12 कोई ॿोली ॿी, त जीअं असां वञी हिंगलाज खां वठी जेको सामुंडी पट्टी आहे, इन में तव्हां घुमंदो त तव्हांखे हिकिड़ो ई लफ़्ज़ जेको आहे उन इलाही मानाऊं या चेंज थींदो। चवंदा कराची ताईं इब्राहिम हैदरी लट बस्ती ताईं तव्हां वञी हिंगलाज खां वठी सामुंडी पट्टी ते ईंदव त चवंदा पुॼो थो करी, पर वरी थोरो अॻिते निकिरंदव बंबोर साइड खां वरी अॻिते वेंदव त लफ़्ज़ उहो कुॼो फिरी कुॼाड़ो थी वेंदो। त मुंहिंजो कुॼाड़ो भेनर हिन बंबोर में, लतीफ़ साईं चयो आहे। वरी अॻिते जीअं वेंदो दरिया वटि त लफ़्ज़ को थी वेंदो, को करींदो ॾम, लतीफ़ साईं उन में उचारियो आहे। ईअं वरी तो अॻिते वेंदो बदीन खां पोइ इहो अॻिते हली कच्छ ताईं वरी पूरो थी वेंदो आहे। यानी सॼी पट्टी में इहो लफ़्ज़ जेको आहे हिकिड़ो ई लफ़्ज़ आहे, पर उनजो अलॻि अलॻि चेंज थींदो आहे। तॾहिं ॿोली में ईअं थींदो आहे त लफ़्ज़ को किथे बहितर अंदाज़ में इस्तेमालु थींदो आहे, को मिसाल तौर ते उनजी माना वरी ॿी थींदी आहे। मिसनि जे कुझु इलाइक़नि में जीअं पाण पुछंदा आहियूं दादा तव्हां केरु आहियो, तारीफ़ करायो, ख़बरूं ॾियो, लाड़ में कच्छ में सॼी सिंध में जीअं माण्हू पुछंदा आहिनि की सिंध कुझु इलाइक़नि में असां जॾहिं यूनिवर्सिटी हूंदा हुआसीं दोस्त ॿुधाईंदा त चवंदा त केरु थींदो आहे, पर हू हालांकि इहो लफ़्ज़ तारीफ़ तौरु पुछे थो त केरु थींदो आहे, माना तूं केरु आहे। पर इहो जेके लाड़ में माण्हू वञी कंहिंखे चए त तूं केरु थींदो आहे त हू सम्झंदो त शायदि हीउ मूंखे धमकी थो ॾिए, मूंसां विढ़े थो, हुनजी माना ई तब्दील थी वञे। ईअं वरी जीअं सिंध जे कुझु इलाइक़नि में असां पाण चवंदा आहियूं त छा खाईंदे, मानी में या कंहिंमें माण्हू सलाह हणंदो आहे त वरी तव्हां कोस्तान जे कुझु इलाइक़नि में तव्हां वेंदो त उते वरी चवंदा आहिनि छो खाईंदे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चए थो असां पंहिंजी धीअ खे वठी वियुसि उते माइटनि सां मिलाइण, सो वापसी में आयुसि त मुंहिंजी धीअ खावड़ी वेठी हुई। मूं चयोमांसि छा थियो, चई बाबा तूं किथे मूंखे वठी वञे, छो चई उते हिकिड़ी पोड़ीअ मां मूंखे चए थी छो खाईंदी आहीं, छो खाईंदी आहीं, छो माना अची मूंखे खिल थी चयो, मूं हुनखे चयो त हुन तोखां पुछण ते चाहियो त तूं छा खाईंदी आहीं। मतिलबु ईअं मुंहिंजो चाचो उन दोस्त ली नालो, दोस्त ली तव्हांजो मशहूरु माण्हू पंहिंजे दौर जो बहादुर माण्हू, ऐं रोज़ु सुबुह जो तयारु थी ऐं घोड़ी ते चढ़ी ऐं पटको ॿधी या टोपी पाए नेट हणी खणंदो ऐं पोइ निकिरंदो, मेलनि मलकड़नि में वेंदो ऐं पंहिंजो ॾिंगो माण्हू हुन करे सखर ताईं जल बि भोॻियईं। सो समन सरकार जे मेले में हिकिड़ो मूंखे वठी हलियो, हा नूंकोट में पढ़ंदो हुउसि, त मूंखे चयो हल, असां हुते वियासीं त हिकिड़ो हमरा आयो, उन अची चयो ॾिठईं त वेल ड्रेस माण्हू हो, पटको ॿधियलु हो, घोड़ी बीठी आहे, ॾिठईं वॾेरो वॾेरो हूंदो या को इलाइक़े जो सुठो माण्हू। सोचींदी मां जैकोबाबाद खां आयो आहियां ऐं मुंहिंजा पैसा हिते निकिरी विया, गले जा कढंदा आहिनि मेलनि में, ऐं मूंखे पैसा ॾियो त मां वापसि वञणु थो चाहियां। चाचे हिन गौर सां ॾिसी चयईंसि पिनी पियो पोइ बि मां तव्हां नथो छॾी। माना जीअं लाड़ में चवंदा आहिनि मां तव्हां करणु, माना इहो वॾो माण्हू जो इज़हार थो करे। हालांकि हुनजी ॿोली वीचारे जहिड़ी, ऐं छाकाणि सुञा अख़बार में उस उन टाइम ते सॼी सिंध जे SBT जे दोस्तनि सां मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, त मूंखे ख़बर हुई त ॿोली कहिड़े इलाइक़े में कहिड़ी ॻाल्हाए वञे, त पोइ मूं हुनखे चयो चाचा तूं नाराज़ न थी, हिन वीचारी ॿोली आहे, चई न ॾिस सही पिने पियो पोइ मां तव्हां नथो छॾे, चयो त मां वटि भाड़ो कोन्हे, मां खे ॾियो मां हेॾां वञा, चई पोइ मां तव्हां नथो छॾे, मुंहिंजो चाचा इहो कोन्हे। सो हीअ लफ़्ज़ कॾहिं कॾहिं कुझु कुझु इलाइक़नि में उनजूं मानाऊं ॿियूं निकिरनि थियूं। हाणे हीअ हिन दोस्त छा चयो मूंखे ख़बर न आहे त हुनजो लहजो छा हो, पर लफ़्ज़ तूं को ख़राबु कोन्हे। ऐं
त तूं किथे आहे असां चवंदा आहियूं पुछंदा आहियूं लाड़ में असीं चवंदा आहियूं न हाणे उनखे आऊं तव्हांखे पंहिंजो मिसाल थो ॾियां जॾहिं असीं ॻोठनि में निकितासीं यूनिवर्सिटी में आयासीं पढ़ंदा हुआसीं त उते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू ईंदा हुआ त लफ़्ज़ असांजी ॿोली मिक्स थी पोइ जॾहिं असीं ॻोठ ईंदा हुआसीं पंहिंजे माइटनि वटि यूनिवर्सिटी मां त ओचितो को लफ़्ज़ अगरि असांखे निकिरी वेंदो हो त हल असांखे माइट चवंदा हुआ वञ हाणे माना तव्हांजा तेवर बदिलिजी विया हाणे तव्हां शुरू थी वई तव्हांजी मतिलबु तव्हां वॾो माण्हू अची वई तव्हां में अलाए छा थियो पोइ असां चवंदासीं न उते लफ़्ज़ अहिड़ा ॻाल्हाए वञनि था ॿोलियूं वॾियूं ॻाल्हाए वञनि थियूं मुख़्तलिफ़ लहजनि जे हिसाब सां तंहिंजे करे उन ते मुंहिंजो ख़्यालु आहे लफ़्ज़ तूं को ख़राबु न आहे हुन हमरा साफ़ जेको बि आहे अलाए केरु आहे कीअं आहे हुन कहिड़े अंदाज़ में इस्तेमालु कयो पर तूं कोन आहे मुंहिंजो मुंहिंजो हाणे हिकिड़ो मुंहिंजो लफ़्ज़ आहे न हीउ मुंहिंजो आहे या लाड़ में चवंदा मुंहिंजो आहे काचे में चवंदा आहिनि मुंहिंजो आहे हाणे तव्हां ईअं वञो पोइ वञो हेठि वञो न पोइ मुंहिंजो आहे पोइ मिजो आहे ऐं पोइ मूंखे ॾे मिके ॾे ऐं माना ईअं ॾींदव त इहे सभु लाड़ में या तर में या किथे मां खे ॾे पर इहा वरी सफ़ा बदियुनि जे हेठि कढण वेंदो चवंदा मिके ॾे माना मूंखे ॾे मां खे ॾे मिके ॾे वॾो वॾो फ़र्क़ु थो पए हीअ पेन मुंहिंजी आहे मुंहिंजी आहे मुंहिंजी आहे ऐं माना लहजा चेंज आहिनि हर इलाइक़े जे अंदरि उनजूं पोइ हाणे वीचारो मूंखे चए उहो बदियुनि जो माण्हू जेकॾहिं वञी जकवा चए हीअ मिके ॾे हीअ मुंहिंजी आहे त हू चवंदा हीअ छा थो चए छा थो ॻाल्हाए त ॿोली में लहजो ग़लति न हुजे जंहिं मींस तूं अड़े तूं छा थो करे ईअं न हुजे पर जेकॾहिं हुन लफ़्ज़ तूं चई को बि लफ़्ज़ कंहिं बि हिसाब मूंखे बनाए कंहिं कयो आहे इस्तेमालु कई त इहो को ऐप कोन्हे ॿोलियूं आहिनि चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं ॿोली लतीफ़ तव्हां ॾिसो ॿिया शाइरूं अलाए लफ़्ज़ केॾा मुंहिंजो पुॼाड़ो भेनर हिन बंबोर में हाणे पुॼाड़ो लफ़्ज़ ग़ैर पर्सन में कोन ॻाल्हाईंदा हूंदा हिन विच में ॻाल्हायो वञे थो ऐं ईअं ॿियनि ॿोलियूं ॿियनि इलाइक़नि में जेके ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं उते इलाही लफ़्ज़ हुनजूं मानाऊं ॿियूं थी थियनि जीअं मूं चयो न त चई त पुछंदा तव्हां केरु आहियो किथां जा आहियो पर जेकॾहिं उते उहो साॻी माण्हू वरी अची वधीन में कंहिंखे चए त तूं केरु थींदो आहे त हू चवंदो तूं केरु थींदो आहे माना धमकी थो ॾिए पर उहो वीचारो पुछे थो त तूं केरु थींदो आहे माना तूं आई केरु ईअं छो खाधो छा खाधो पर जेकॾहिं उहो साॻी छो खाईंदे त हुनजी माना चेंज थिए थी त उहो वरी मतिलबु इहो निकिरे थो इहे सुबुह जो पोस्ट पढ़ी चयां इहो हिकिड़ो ॾुखो बहस हो मूंखे काफ़ी ॻाल्हियूं यादि आयूं त मूं चवां शेयर कयां ठीकु आहे थैंक यू